पाक फौज में कमान जी तब्दीली जी तकरीब GHQ में जारी है। रिटायर्ड थियल आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं नए आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पहिरें शहीदनि जी यादगार ते हाज़िरी ॾिनी, जिते हुननि शहीदनि जी यादगार ते गुलनि जी चादर चाढ़ी। उन खां पोइ पाक फौज जे बैंड्स पारां क़ौमी तराने ऐं मिली गीतनि जूं धुनूं पेश कयूं। तकरीब जे मेहमान ख़ास आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जनरल आसिम मुनीर सां गॾु हो, जॾहिं त तकरीब जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत सां कई वई। GHQ में मुनक़िद थींदड़ तकरीब में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा एज़ाज़ी तलवार ऐं जनरल सैयद आसिम मुनीर खे पाक फौज जी कमांड जी अलामत सम्झी वेंदड़ स्टिक हवाले कंदो ऐं जनरल आसिम मुनीर पाक फौज जी कमान संभालींदो। तकरीब में चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी हथियारबंद फौजनि जा सरबराह, सीनियर हाज़िर सर्विस ऐं रिटायर्ड फौजी ऑफिसर, संदन ख़ानदान ऐं वफ़ाक़ी सेक्रेटरीज़ पिणु शिरकत करे रहिया आहिनि। उन खां अलावा घरू वज़ीर राणा सनाउल्लाह, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, नाणे वारो वज़ीर इसहाक़ डार ऐं सुध समावारी वज़ीर मरियम औरंगज़ेब बि तकरीब में शरीक आहिनि।